मदद सुगड़ जेके आहिनि सवघड़ या हिन खां वधीक के लफ़्ज़ आहिनि सुगड़ सियाणो सोचींदड़ ठाहींदड़ परखींदड़ हिन खे जूं सभु मानाऊं निकिरंदियूं आहिनि। असां तव्हांखे मुख़्तसिर साईं जन जे हुकुम सां महफ़िल ॿुधायूं था। असां सरकार जो दीदार नसीब करणु आयासीं, दीदार थियो असांखे। सुगड़ाइप में 5 फ़न आहिनि, उहे 5 फ़न त तमामु वॾा आहिनि। तव्हांखे असां ॿुधायूं त सॼी राति खुटी वेंदी, पर असां तव्हांखे हिकु हिकु मुख़्तसिर ॿुधाईंदासीं। जीअं पहाक जी कचहरी आहे, सुगड़ पहाको पढ़ंदो आहे। पहाको अवल में भिटाई साहब फरमायो। भिटाई साहब चयो त हुए त हकीमन वटि तूं जीअ जॾो कीअं थिए सुती तुंहिंजे सूर जी हुई पुनन हट पोइ तो में का घटि न त हू त सालिक सूरज आ। भिटाई साहब चयो त पंजतन पाक उहे सरदार महबूबे ख़ुदा हुया जो ए माना तूं उन्हनि मझूं फैज़ वठी महिरबानी थई आ, फैज़ वठी वञे हा, पोइ तो में घटि था या तूं रख भॻी आ जो अलाह जे महबूबनि खां तूं फैज़ न वठी सघियो। अञा भिटाई साहब चए थो त वञी छोवणकार हित न ॻोल्ही हो तखे लिको की न लतीफ़ चए 12 चो ॿे पार थी सती बद संदरो पिरत पुनोसी पार तू नाए नेण निहार त तो में तेरो दोस्त। सुभान अल्लाह। भिटाई साहब जो जोगी हिन जूई जा डंडा ऐं ॾोटा पिनियो खाइनि पेट में टुकर ऐं टोटा खरा ऐं खोटा सभु पधरा थींदा पूरब में। सुभान अल्लाह। जे भाई जोगी थिया त रिली खणी न रुल वेड़े वे वजूद में हेकड़ाई वारो हुल आई पाण अमुल छो थो पिनी पेना गरन का। सुभान अल्लाह। हे भिटाई साहब सचल साईं चवंदो हज़रत साईं मौलवी अब्दुल गफूर हमायूं साईं बुला शाह सचल सरमस्त साईं हज़रत सखी सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह सभु ॿोली यादि आहे। पर तव्हांखे हिकिड़ी पहाके जी ॻाल्हि ॿुधाए करे पोइ मथां सिंगार पढ़ी करे मां बसि थो कयां। साईं जन जो मुख़्तसिर हुकुम आहे। मां त वीडियो भरणु आयो हुउमि, साईं जन जो हुकुम हुयो, पर हाणे अमुर जो थियो आहे त भिटाई साहब फरमायो जेके हिते न पसंदि हो तखे से ॾोरी ॾिसंदियूं कीअं। जेके हिते सादात खे नथा सुञाणनि उहे मदीने वारो सरदार वटि भितियूं ॾिसी मोटंदा, सरदार जी दीदार नसीब न थींदो। त मुंहिंजा साईं असांखे मालिकनि जो हुकुम थियो, पहाके जी कचहरी आहे त सचे दोस्त जा सही पधरा अथई पार की न जहिड़ी ॻाल्हि ते की न कंदो धागा छिनी धार हक़ चवंदो हमेशा तोड़े बारी पवंदसि बार पर पुट न सांदो प्रिय जी गिला गिबतगार विड़ी वेंदो वरियाम चवे मुंहं ते ॾेई मार नंग हूंदो नर वटि ॾिसंदो ॿियाई सान ॿार ख़ैर घुरो ख़लक में हूंदो सारी सभु जमार आई वेल कम ईंदो सुत तलही सार दोस्त अहिड़ो धार त मिले फैज़ फ़कीर चवे। मिलंदी फैज़ फ़कीर चवे जे दोस्त कंदे दाना हिकु हुजेसि ॼाण हया वजी ॿियो मोहबत जी माना कस खाओ कुर्बदार हुजे दिल बर दिल जाना बच्चनि सां गॾु ॿाट खाए खासा न तलबे खाना शहर शरीयत वारा शेख चवे गज़ल ॿुधाए गाना ॿिया अथई सुका चूसण काना जन्मा वरंदी की न वरियाम चवे। मां हिकिड़ो अहिड़ो बैत पेश कयां थो जंहिंमें सिंगार बि आहे, मालिकनि जो शान बि आहे, उन में पहाको बि आहे, उन में हर फन अची वियो। बसि हिकिड़ो ई शहर मां बयानु करे पोइ जेको आहे सो प्री प्यारा आहिनि उस्ताद ॻाइणा उन्हनि खां ॿुधंदासीं। शहर आहे त कहिड़ो सभ खां कमु भलो, इहो ॾाढो नेट ते मशहूरु वियो आहे ऐं अॼु खां 7-8-10 साल अॻु में रिकॉर्ड थियो आहे। KTN ते अब्दुल सत्तार मीरपुर साईं कहिड़ो सभ खां कमु भलो चवनि त दोस्ती जो आहे दम भलो मुड़ुस ॼाए ॼम भलो जूठे खे आहे जम भलो महीनो आहे मां रम भलो छेरनि जो आहे छम भलो चए त अञा लही ॾे को कमु भलो चए त सदा झलण साम भली सदा झलण साम भली काठीअ जी आहे काम भली मयार लया माम भली आहे ॿोली आम भली जी ॿोली जाम भली ॼमन सदा जाम भली गयर जी आहे गाम भली पढ़णा इल्मु भलो चए त अञा लही ॾे को कमु भलो चए त ॿुध चए ॿुधाए चए त जीजल जी आहे झोली भली बोल सिंधी ॿोली भली ख़ासी ख़बर खोली भली ताराज़ी आहे तोली भली तरड़ी नाहे टोली भली रन नाहे रोली भली गुझी ॻाल्हि ॻोली भली अम्मा जी आहे लोली भली हिंदू चवनि होली भली कजे पियो करम भलो चए त अञा लही ॾे को कमु भलो चए त ॿुध चए ॿुधाए चए त लुचे खां लाड़ो भलो चए त लुचे खां लाड़ो भलो जिते पाणी पाड़ो भलो उते आ खाड़ो भलो सवारी लया भाड़ो भलो वग लया वाड़ो भलो बोलण न आहे बाड़ो भलो धरती ते न धाड़ो भलो तित्र ॿोली ताड़ो भलो नेण सदा नम भलो चए त अञा लही ॾे को कमु भलो चए त मुड़ुसा ओता की भलो चए त मुड़ुसा ओता की भलो मुला की भलो सजणो आहे साकी भलो बिरे हुजे बाक़ी भलो
चङो हुजे चाकी भलो खाने खवा खाकी भलो चए त लबाड़ीअ खे लम भलो चए त अञा लही ॾे को कमु भलो चए त आख़िर ॻाल्हि कयां थो ॿुधाए चए ॿुधाए चएसि पियो त सुहिणो आहे सतार भलो अलाह साईं जी साराह करेसि पियो सुगड़ जो नालो बि इन में पेवंद थी वियो ऐं अलाह साईं जी साराह बि थी वई चवेसि पियो त सुहिणो आहे सतार भलो परवर सां आहे प्यार भलो नबी आहे नंगदार भलो सोई आहे सरदार भलो मुंहिंजा साईं हिन में जेको शेर आहे उनजी जेको आख़िरी मिसरो आहे आख़िरी जेको मिसरा आहे उन में जेको आख़िरी अखर आहे उनखे पेश आहे अर्ज़ कयो त सुहिणो आहे सतार भलो परवर सां आहे प्यार भलो नबी आहे नंगदार भलो सोई आहे सरदार भलो अड़ियनि जो आधार भलो पंजनि जो पैनार भलो ॿारनि बानी ॿार भलो इश्क जो आसार भलो दस्तगीरी द्वार भलो मुर्शिदा मंठार भलो दिलबर जो दीदार भलो अखियुनि में खुमार भलो जुल्फ़ुज़रीदार भलो हादिया हरवार भलो गाज़ीअ जो थी गम भलो गौर में थी गुम भलो ॿियो न कुझु जा कम भलो मुंहिंजा साईं हीअ जेकी महफ़िल आहे नाज़रीन असांजे हिन चैनल खे जेके ॾिसनि था पिया अॼु हीअ महफ़िल आहे ज़िलो शिकारपुर अमरोट शरीफ़ हिकिड़ो शहरु आहे उन जे लॻी आहे उन अमरोट वारा सैयद सादात मशहूरु आहिनि जेको साईं आहे हिन तॾे जो मालिक आहे साईं सईद अमन शाह अमरोटी अॼु साईं जन असांजे साम्हूं वेठा आहिनि हिन महफ़िल जा कोठाईंदड़ उहे आहिनि हे जेके फ़ुकरा संगत हिते आया आहिनि परे परे खां अॼु हे जेको असां शेर पढ़ियो आहे इंशाअल्लाह ये महफ़िल जेकी आहे जेकी भी ॿाहिरि मुल्कनि में जो हमारे उर्दू ज़ुबान वाले देख रहे हैं इंडिया में से बांग्लादेश में और अपना मस्कत कतर ओमान दुबई शारजाह और पाकिस्तान अफ़गानिस्तान जो भी देख रहे हैं वो इंशाल्लाह आप दुआ करेंगे हमारा चैनल देखेंगे आपको पता चलेगा हमारी सिंध में ये जो महफ़िलें चलती हैं वो ये नीचे बैठकर और हम महफ़िलें करते हैं अभी ये सूफिया की महफ़िल है सारी रात चलेगी और ये सारे लोग बैठे रहेंगे मेहरबानी।